शहदादपुर वेझो ॻोठ अब्दुल हकीम ज़रदारी में ॿिनि सगन भाइरनि में पाणी जे वारे तां झेड़े में गोलियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि माशूक अली ज़रदारी ऐं तुफ़ैल ज़रदारी सख़्त ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि घणो रतु वहण सबबि ज़ख़्मियुनि खे सिविल इस्पताल हैदराबाद रेफर करे छॾियो आहे। इन मौक़े ते ज़ख़्मी माशूक अली ज़रदारी जे पुटु चयो त मुंहिंजा चाचा नियाज़ हुसैन, महबूब हुसैन, आशिक़ हुसैन ऐं ॿियनि नामालूम हथियारबंदनि असां मथां हमिलो कयो आहे। मुंहिंजा चाचा असांजी हिकु जिरेब ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। होॾां पुलिस वाक़िए जी रिपोर्ट दाख़िल करे छेड़े ते ज़ाब्तो आणे वरितो आहे, पर वाक़िए जो केस हिन महिल ताईं दाख़िल न थी सघियो आहे। डोकरी में बदअमनी घर करे वई पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो करण में मुकमल नाकाम नज़र अची रही आहे। हिकु हफ़्ते अंदरि शहर में केतिरी वारदातूं ऐं चोरियूं थी वयूं आहिनि। एसएचओ डोकरी थाणे ते वेहण बजाए ख़ानगी जॻह ते आरामी आहे। शहर जे वापारियुनि सियासी समाजी धुरनि में ॻणती जी लहर छायल आहे। गुज़िरियल राति चोर आज़म मेडिकल स्टोर जा ताला तोड़े रोक रक़म ऐं दवाऊं खणी फरार थी विया। इन मौक़े ते शहर जी मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी धुरनि जे अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डोकरी में अमन अमान जी सूरत-ए-हाल बहितर न थी सघी आहे। शहर में हर ॾींहुं ॾोहनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। हुननि एसएसपी लाड़काणू खां मुतालबो कयो त डोकरी मां चोरी थियल सामान वापसि करायो वञे ऐं शहर में अमन अमान जी सूरत-ए-हाल बहितर कई वञे। चोरी ऐं फुर जी वारदातुनि में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ॾोहनि ते ज़ाब्तो आंदो वञे। न्यू सईदाबाद में कुंभ लीमा रेगुलेटर मां निकिरंदड़ जमाली माइनर शाख में पाणी 1.5 महीने खां बंदि हुअण सबबि आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि आपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे जे अॻुवाण अब्दुल रज़ाक काका, हाकिम अली काका ऐं ॿियनि चयो त आपाशी अमलो पैसनि एवज़ पाणी विकिरो करे रहियो आहे। गैर क़ानूनी तरीक़े सां जमाली शाख 1.5 महीने खां बंदि आहे, जॾहिं त रोड़ी कैनाल ओवरटॉप थी रहियो आहे। उन्हनि मुतालबो कंदे चयो 24 कलाकनि अंदरि जमाली माइनर शाख खे खोले पाणी ॾिनो वञे, न त ॿी सूरत आबादगारनि पारां मेराण हाईवे बंदि कयो वेंदो।